नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। वहाँ ठठे खां ख़बर ॾींदा आहियूं। ठठे ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में बदअमनी उरूज ते आहे, जंहिं नतीजे में भताखोरनि जे करे शहर ठठे जो हिकु नौजवान आकाश, जेको चिप्स पचाए विकिणण जो कारोबार कंदो आहे, उन खे इलाइक़े जो हिकु भताखोर बाबू सोमपार इन कढ़ाई जंहिं में नौजवान आकाश चिप्स पचाए विकिणंदो हो, जंहिंखे भतो न ॾियण तां तेल हारे खेनि ज़ख़्मी करे छॾियो, जंहिंखे सख़्त ज़ख़्मी हालत में सिविल अस्पताल ठठो मुंतकिल कयो वियो आहे। शाम 5 बजे उसने मंथली लेने आया था एक लड़का, कोई ड्राइवर है, वो लड़के से मंथली लेने आया था। अभी हाँ सोपारा है, ये मेरा कज़न है। उसको जला के इसने सारा ये आधा हिस्सा जो जला दिया इसने मंथली नहीं दी। ये बेरोजगारी में एक केबिन लगा के बैठा हुआ था चिप्स की। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।